वलीदाद खे धोखो ॾियणु मुश्किल आहे। जेकर मोर हथ अची वञे त हिक खां ॿ ॼणा थी शेर खान खे छॾाए अचो। जेकर मूं अकेले सिर छॾाइण जी कोशिश कई त इहा दिलेरी न पर बेवकूफ़ी हूंदी। शाम ताईं मूंखे कुझु न कुझु करणो पवंदो, न त वलीदाद जो शक यकीन में बदिलजी वेंदो। कंहिं न कंहिं खां मदद घुरणी पवंदी। के अहिड़ा सॼण हथ करणा पवंदा जेकी पंहिंजी जान जी बाज़ी लॻाए हली वलीदाद जो वाछूं चीरनि। सोट हिम्मत कर, वेही वक्त न विञाए। हितां जेतिरो जल्दी थी सघे निकिरी हलूं। तो त चयो सॼी ज़िंदगी जानू जा मलाइक बि न पहुची सघंदा, पर जानू त असांजे मथां मौत बणिजी पहुतो आहे। इन में मां छा थो करे सघां? जंहिंखे सॼण सम्झमि उन ई धोखो ॾिनो आहे। तुंहिंजी पहुच एतिरी हुई जेतिरो तूं भॼी चुको आहीं। असां हाणे जानू खां घणी देरि कोन लिकी सघंदासीं। तूं मूंखे हाणे न बचाए सघंदे सोट, न बचाए सघंदे। तूं अजायो परेशान पई थिए। अलाह भलाई कई त असां जानू जी पहुच खां परे निकिरी हलंदासीं। तूं न ॾाणे खे नथो सुञाणी, उन ॾाणे खे मां थी सुञाणा। हिन वक़्तु ॿाहिरि निकिरण जा सभु रस्ता हुन बंदि करे छॾिया हूंदा। तुंहिंजी दिलि ऐं दिमाग़ में जानू जो ख़ौफ़ वेठल आहे, बाक़ी अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। इहो ख़ौफ़ जल्द तोखे बि वकोड़े वेंदो। असां जानू जिन खां कॾहिं बि लिकी कोन सघंदासीं। अच सोट अच, जल्द अच। कमाल जो खबर है जानू, पंहिंजे सभिनी दोस्तनि खे ॼाण ॾेई आया आहियूं। कंहिं बि वास्ते वारे खे नाहे छॾियो। जानू हाणे घणो वक़्तु रहीम असां खां लिकी कोन सघंदो। जे हिन जुओ मां रहीम ज़िंदा बची वियो न, पोइ असांजी ज़िंदगी ते हेफ़ आहे। कमाल जानू जिन अथसि जिन, जंहिंजे पोयां पॻंदो आहियां उनखे मारींदो आहियां या खारींदो आहियां। रहीम कहिड़ी शइ आहे, जिथे बि गॾु न त कच्चो गोश्त खाईंदोमांसि। अचो मूंसां ताईं। चोर 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 हाय लुटजी वई अचे, फुरजी वई अचे। अरे मां या मार पे भाग भरी मुझी हड़ खणी वई। तभी है छुर अगर जुबोट पईया बागद के छजाई कोठो तू बदी है तो खाब बदी लही छुजरे जे को ढलाए छा। हाय हु चोर चोरन के मु भजाए छडो, तू परेशान न थी। हाय हाय सबको दिसे रात जो ख्वाब, पर तहां तौबा अल्लाह मुझी तौबा। दीदी मिठे जो ख्वाब अदी ख्वाब ना है, तू पंहिंजी अखियुनि सां ॾिठो भागन भरिए के। मु बने झेड़े का पोहले चला या दो
ताणे को बि फिक्र न कयो, परेशान न थियो। मूं हुन ॾाइण खे धिका ॾेई घर मां कढी छॾियो आहे। हाणे तव्हां माठ करे वियो, ऐं वञी दर खे बंदि करे थी अचां। दर बंदि करे थी न पोइ त बचंदे महिरबानी करे खा बंदल हजी करे हलूं भॻू जॾहिं मां कंधे खे चंबियो को हथ ॾियां थी कोठो हलूं भॻू टो अठ दफ़ा न फिटाई अठो न फिटी और जाग मां सुमातो जबल पहुंच तो ने आपको कई खैर ता है न यार खैर हुजे हा न त मां तव्हांखे तकलीफ़ न ॾियां। जबल ॾुखे वक़्तु जेकॾहिं कमु न अचूं त पोइ दोस्त छा जा? हुकुम कर यार। शेर खान वलीदाद वारनि जे कब्ज़े में आहे। छा? हा रबू, धोखे सां असांखे उन्हनि फासायो आहे। त पोइ हुकुम कर, असांखे छा करणो आहे? छा था सम्झो? वलीदाद वारनि शेर खान वारनि खे किथे लिकायो हूंदो? ओताक जे कमरनि में त नथा रखी सघनि, छो त उते पुलिस जे छापे जो ख़ौफ़ हूंदनि। ये भी थी सके थो त शेर खान के पंहिंजे वथाण वारी जाइ ते बंदि कयो हुजऊं। वलीदाद खे मां बेवकूफ़ बणायूं थो अचां, पर घणो वक़्तु वलीदाद बेवकूफ़ नथो बणिजी सघे। हिन जे करे मां चाहियां थो त जेतिरो जल्दी थी सघे शेर खान खे उतां आज़ाद करायूं। असां तुझे हुकुम जा मुंतज़िर आहियूं। जेकॾहिं यार सिर हलियो बि वियो न त हिकु कदम बि पोइ ते कोन हटंदासीं। अॼु चओ सुभाणे चओ, जंहिं वक़्तु बि चओ, हली हला कयूं, पोइ खट खटाए छा? मां त चवां थो हिन वक़्तु हींअर ई हली उते पहुचूं। जेकॾहिं मौक़ो मिले थो त शेर खान खे छॾाए वठूं, न त हू कहिड़े बि वक़्तु शेर खान खे ख़तम करे सघंदा। जबल अल्लाह ई न कंदो, शेर खान जे वार खे तो अचण बि न ॾींदासीं। जेकॾहिं शेर खान खे हिते ॻोठ में लिकायो अथनि त पोइ इहो वथाण ते ई हूंदो। त पोइ हलो उते ई हली जांच कयूं था।
बोला दादा मासा तो ॾिसण में कोन थो अचे उनखे अगवा त करे कोन विया हाँ मासा तव्वा अरे विड़ंदे विड़ंदे मरी पया न दुख दान थिया मौत साम्हूं ॾिसी हाणे मोह के ओचितो हमलो थियो पाण खे संभाले कोन सघियुसि जेकॾहिं ॿुधाए अचनि हा त पहिरें त तोखे कोन बीहारियो आहे असांखे कहिड़ी ख़बर त बस मौला दादा बस मासा त इहो ॿुधाए त घणा हा जब्बल सां गॾु रबू रुस्तम बि हुया रबू ऐं रुस्तम हाणे ॻिची में पइजी चुका आहिनि ॿारनि दुश्मननि खां पहिरियां घर जा दुश्मन ख़त्म करणा पवंदा हाणे रब्बू ऐं रुस्तम मरंदो सरकार मां तव्हांखे पहिरियों ई चयो हुयो पर तव्हांखे मुंहिंजी ज़बान जे मथां एतबार नथो अचे मरंदा मरंदा हाणे इहो वली दाऊद ऐं मौला दाऊद मुंहिंजे हथों मरंदा ॾींगा मल्हाइनि बावला साईं तव्हांजे बारे में ॾाढा ॾुखिया ईंदा अकबर पहिरियों पंहिंजी तव्हां पूरी ताक़त लॻायो वली दाऊद खे ख़त्म करण जे लाइ वली दाऊद जे मौत जो ॿुधी मौला दाऊद पाण ई मरी पवंदो जी सरकार जेको हुकुम तव्हांजो हाणे वली दाऊद कोन बचंदो इहो इत्तेफ़ाक हूंदो अदा रोज रोज को ईअं थोड़ी थींदो ददे इत्तेफ़ाक में इत्तेफ़ाक कोन्हे मछ मुछ में तो चारो आ ई फायर कराया छके दे जारे ही चाहे वरी बिन ॾींहंनि खां पोइ छा कंदा बूटू ॿधी पंहिंजे घर में गिरी असां खां हॾ फुरींदा पोइ तुंहिंजा चोर फुरिया आहे मछ मुछ में तो छा न थई मछ तो थियो आया न आहे हमज़ा मूंखे पाण ईअं थो लॻे मूंखे लॻे थो इहे सभु साज़िशूं आहिनि पाण खां इहा गंढ फुरण लाइ भला ॿुधो सत भेड़ाई पोइ कुझु सतो थई हिते रहण खतरे खां खाली न आहे जेतिरो जल्द थिए ई था निकुर पर हितां निकिरंदासीं त हलंदासीं केॾां ॿी कहिड़ी जॻह आहे जिते हली रहूं ओ होने सागे घर था लू जिथे असां निकिरी आया आहियूं न मां तो उनखे पटको ॿिए विधा मिठू कया आजू कया हू ग़रीब राजी थी वेंदा हिते त बाबा खतरो लॻो पियो आहे जंहिंखे था ॾिसूं बंदूकूं चए पियूं जॾहिं पोइ ॿुधायो सुभाणे मारियो त पोइ हलो 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 कारे पिया वञो ओहो अच्छा जेको पंहिंजो ॻोठु आहे न जिथे असां आयासीं ओॾे ई था वञूं वापसि माठ करे वियो काॾे बि वञण जी ज़रूरत न आहे भॼाई ओ भॼाई सैयदा भॼाई ही घर छॾे वञनि पिया हिननि खे तो कुझु चयो आहे छा मूं त हिननि खे कुझु बि नाहे चयो मूं ते कहिड़ो ई ॿार आहिनि पोइ तव्हांखे हिते कहिड़ी तकलीफ़ आहे असांजे करे तव्हांखे तकलीफ़ न थिए इन जे करे वञूं पिया असांखे का बि तकलीफ़ न आहे तव्हां जहिड़ा सुहिणा सुहिणा माण्हू असां वटि महिमान थी अचनि त पोइ असांखे कहिड़ी तकलीफ़ आहे भाॼाई पारत अथई हिननि जी जीअं हिननि खे का बि तकलीफ़ न थिए अदी तकलीफ़ त का कान्हे पर ॿर खे छॾियो हाणे तव्हां वञण जो ज़िद ई न कयो माठ करे वेही रहियो तव्हांखे ख़बर आहे पोइ साल बि असां वटि महिमान आया हुआ उहे बि तव्हां वांगुरु वञण जो ज़िद पिया कनि
वो ख़बर था छा थियो? हाजी वो छा थियो? मौलादात उन्हनि जूं टंगूं भञी छॾियूं। टंगू बची नहीं बस असां कोठे वञूं अच्छा तड़ी वई तारूं तड़ी में आदो ला चाला था आयू अब जल्दी में वड बोल टंगू बदला में थो न कोन था वञूं अच्छा कोन था वञूं अच्छा हिते जबल तो खोड़ियण उन्हनि जी फितरत में शामिल आहे। वलीदाद आई वडेरे बहावल खान मिली करे असां सां दुखो कयो आहे दुखो। जेकॾहिं अञा बि असां दरगुज़र कयोसीं ऐं पासीरा थी वियासीं त हू असांजे गिची में पवंदा गिची में। वो असांजी गिचीअ में पवनि उन खां बहितर आहे असां उन्हनि तरफ़ वधूं। इहो ई मां बि चाहियां थो जबल। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त शुरूआत किथां कयां। वॾेरे बहावल खान खां या हुनजे माण्हुनि खां या वरी वलीदाद हुनजे भाउ खां। पहिरियां बंद खटा रेस ज्यादा कयूं खबर पवे ताकतवर सिर्फ हू न आहे असां बि आहियूं। जबल अॼु खां पोइ रेस जे माण्हुनि खे लिकण जी चाह बि नसीब न थींदी लिकण जी चाह बि नसीब न थींदी। हल हल सालू उन्हनि जे मथां क़यामत बणिजी कड़कऊं था पर खटखटाए छा। अञा कोन आया अचनि त कुझु माल पाणी वठां नी वक़्तु आहे पैसे ठाहिण जो। साम्हूं इज़राइल अची विया भॼ सो बत में त मरंदो। अञा अथई भॼण जी ताक़त अथई त भॼ तोखे मोकिलियो था ॾियूं वॾेरे जा काटकू। मूंखे माफ़ कयो शेर खान मूंखे माफ़ कयो। माफ़ी तो वठी असां बि नहीं कसम खयो आहे त कंहिं बि ज़ालिम खे बख़्श न कंदासीं। इन ये कदम खणण ते असांखे रेस मजबूर कयो आहे। हाणे रुगो तूं न हर उहो माण्हू मरंदो जंहिंजी रेस सां वेझड़ाए पवंदी। हर कलमो ग़ैर रब जी राह में रवानो न हिन ते तो गोली ज़ाया करी हिन ते हिन सां अॼु असां रांदि खेॾंदासीं। ख़बर अथई कहिड़ी रांदि? फुटबॉल वारी। असां ॿई हूंदासीं रांदीगर हीउ हूंदो बॉल। बाल पुत्र वनी बहावल खान के ॿुधाए
तो तुझे मौत की शुरुआत थी चुकी है। क्या ख्याल है जबल? हलो हलो आने हलो आने हलो। हाणे शेर खान ऐं जबल वारा होश मां निकिरी चुका आहिनि, तंहिं करे उन्हनि खे रोकण लाज़िमी आहे। वाह, जेसी ताईं इन मस्त उठ जे नक में भूलो ऐं टंगुनि में डावण न विझंदासीं न त ये भेल कंदा रहंदा। माता ते मूं तो उन वक्त ही तव्हांखे चयो त ॾियो इजाज़त करियां शेर खान खे पूरो, पर तव्हांखे इंतज़ार हुयो त अनवर खे वठी ईंदा। अनवर खे तॾहिं वठी अचणो आहे जॾहिं अनवर ज़िंदा हुजे हा, पर माता त अनवर मरी चुको आहे। मसा त पत्थर भली केॾो बि पुराणो छो न हुजे, पर ठिकर खे भञण जे कम ईंदो आहे। ऐं हू मुंहिंजे अॻियां भितर आहिनि भितर, ईअं भोरे छॾींदोमान भोरे।